अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। सन में एशिया जे अज़ीम मुदब्बिर कॉम्पल सियासत जे बानी साईं जेम्स सैद जी 118 सालगिरह सन में मल्हाई वई। सालगिरह तक़रीब में साईं जेम्स सैद जे आशिक़नि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जस्कम, SUP, GSN तहरीक, GSN माज पारां अलॻि अलॻि प्रोग्राम मुनक़िद कया विया। सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, GSN तहरीक जे सूर्य सिंधी, GSN माज जे रियाज़ चांडियो चयो त एशिया जे अज़ीम अॻवान कॉम्पल सियासत जे बानी साईं जेम्स सैद जी 118 सालगिरह जूं आलमी इंसानियत खे वाधायूं ॾियूं था। हिननि चयो त पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ अज़ीम अॻवान साईं जेम्स सैद खे 32 साल जेल जूं सख़्तियूं सहणियूं पियूं। हिननि वधीक चयो त हुक्मरान सिंध दुश्मन फ़ैसिला करे आवाम खां जीअण जो सहारो खसे रहिया आहिनि। हक़नि ख़ातिर जदोजहद कंदड़ सिंधियुनि खे खंबे गुम करे टार्चर सेलनि जूं अज़ियतूं ॾिनियूं पियूं वञनि। अॻवाननि अहद कयो त साईं जेम्स सैद जे ॾसियल वाट ते हली सिंध जी ख़ुशहाली ऐं आज़ादीअ लाइ जाखोड़ींदा रहंदा। बदीन शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू जी 50 वरसी जी तक़रीब राहूकी में थी गुज़री। वरसी जे मौक़े ते अॻूणे वॾे वज़ीर सैयद कामिल शाह, आजिज़ दामरा, सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू, MNA मीर गुलाम अली टालपुर, पीपल्स पार्टी ज़िले सदर रमज़ान चांडियो, सूबाई सलाहकार सरदार रसूल बख्श चांडियो, हटो जे अॻूणे MP गुलाम कादिर पलीजो, MPA ज़ुल्फ़कार शाह, मोहम्मद असलम राहू, संदसि ॼाणी शहनाज राहू, हमीदा गांगरो, तंज़ीला कमरानी ऐं फाज़िल राहू यादगार कमेटी पारां शहीद मोहम्मद फाज़िल राहू जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। जॾहिं त शहीद मोहम्मद फाज़िल राहू जी वरसीअ में मुल्क जे कुंड कुड़च खां मर्दनि औरतनि जी वॾे अंग शिरकत कई ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया। इन मौक़े ते अॻूणे वॾे वज़ीर सैयद कामिल शाह चयो त अॼु हिते अहिड़े माण्हूअ जी वरसीअ में शिरकत कई आहे जंहिं सदाईं ग़रीब अवाम पोरियतनि मज़दूरनि जी ख़िदमत कंदे शहादत माणी। हिते जंहिं बि माण्हू ग़रीबनि जी हक़नि जी ॻाल्हि कई आहे त उनखे शहीद कयो वियो आहे। जहिड़ी रीति शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि पंहिंजे अवाम मुल्क जी ॻाल्हि कई त खेनि शहीद कयो वियो। सेवण सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे अमर जी वरसीअ ते शहबाज़ एयरपोर्ट ते पहुतो, जितां पंहिंजे अबाणे ॻोठ वाड़ पहुची पंहिंजे अमर संदसि वालिद जी मज़ार ते चादर चाढ़ी। जंहिं बाद वज़ीर आला हाउस वाड़ में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI हुकूमत हर मामले में नाकाम थी चुकी आहे। इन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त ॾींहों ॾींहुं महांगाई थी रही आहे ऐं ग़रीब तबिको इन महांगाई जी चकीअ में पीसजी रहियो आहे। हुक्मरान पंहिंजे बंगलनि ताईं महदूद आहिनि, जिन खे ख़बर ई न आहे त ग़रीब तबिको कहिड़नि हालनि में आहे। हिन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च करे न आयल PTI हुकूमत खे घर भेड़ो कंदी ऐं ईंदड़ वक़्त में पीपल्स पार्टी मुल्क ते हुक्मरानी कंदी। उन मौक़े ते साणस वज़ीर बल्तियात नासिर हुसैन शाह, सूबाई वज़ीर एनर्जी इम्तियाज़ अहमद शेख, MNA सरदार सिकंदर अली रापोटो, MPA सैयद सालिह मोहम्मद शाह, DIG सैयद पीर मोहम्मद शाह, SSP जामशोर जावेद बलोच, DIB इंचार्ज ज़िला जामशोर मखदूम जलील अहमद अब्बासी, PP ज़िले जामशोर जे सदर सैयद आसिफ अली शाह ऐं ॿिया केतिरा ई मौजूदीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सां गॾु मौजूद हुआ। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज उमरकोट में पहिरियों दफ़ो ग्रांड टेस्ट जो इनकाद कयो वियो। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज उमरकोट जी तारीख़ में पहिरियों भेरो नए मुक़ररु थियल प्रिंसिपाल प्रोफेसर अब्दुल रऊफ़ सुमरो चार्ज वठंदे ई कॉलेज जी बहितरी लाइ नवां क़दम खणणु शुरू कया, जंहिं में असेंबली जे बाक़ाइदा इनकाद खां वठी टेस्टूं हुअण ताईं शामिल आहिनि। इन सिलसिले में अॼु ग्रांड टेस्ट 11 ऐं 12 क्लासनि जी वरिती वई, जंहिं में 100 शागिर्दनि शिरकत कई। इन टेस्ट में सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह विज़िट कयो ऐं जदीद टाइप जे GOMR शीट टेस्ट जे इनकाद ते कॉलेज जे प्रिंसिपाल प्रोफेसर अब्दुल रऊफ़ सुमरो ऐं संदसि समूरी टीम खे वाधायूं ॾिनियूं। हिन वधीक चयो त आउं सेक्रेटरी कॉलेज खे बि चवंदुसि त उहे अहिड़नि टेस्टुनि जो इनकाद समूरनि सिंध जे कॉलेजनि में यकीनी बनाइनि। इहे टेस्टूं शागिर्दनि में इन्हनि जे निसाबी सरगर्मी में कारकरदगी ऐं वाज़ह कनि थियूं। कॉलेज जे प्रिंसिपल वज़ीर तालीम खे पंहिंजे कॉलेज जे मसइलनि बाबति आगाह पिणु कयो ऐं वज़ीर तालीम कॉलेज जे समूरनि घुर्जुनि खे फौरी हल करण जी यकीन ध्यानी कराई। टंडोलियार प्यारोलुंड शहर जे रहवासी मोहम्मद इलियास जो बासरनि पारां मौतमार धमकियूं मिलण ख़िलाफ़ टंडोलियार प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मोहम्मद इलियास शाह साफ़िन आरो दाईंदे चयो त आउं पंहिंजे अबाणे घर में रहां थो, जेको मुंहिंजे पीउ जे नाले ते आहे। मुंहिंजे पीउ जे फोत थियण बैदि 7 साल अॻु मुंहिंजी भेण हसीना घरां निकिरी वञी पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कई। हाणे मुंहिंजी भेण घर जा कूड़ा कागज़ ठाराए घर ख़ाली करण लाइ संदसि हमदर्दनि खां मौतमार धमकियूं ॾियारे रही आहे। हिन चयो त आउं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजे केरु बि ॿुधण वारो न आहे। हिन SSP टंडोलियार समेत वसवारनि खां घुर कई त मूंखे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। धड़े वेझो पिञारी केनाल, धड़ो ब्रांच ऐं ॿियनि नंढनि वॾनि वाहन ऐं शाख़ुनि में पाणी जी सालियानी बंदी खां पोइ हैदराबाद ऐं कोटड़ी जे सनअती इदारनि जो ज़हरीलो केमिकल वारो पाणी जे छोड़ सबबि वॾी तइदाद में मच्छी ऐं ॿी आबी जीवत मरण लॻी, जॾहिं त मच्छी जो बेजारो मरण करे मच्छी जे नस्ल कशी थी रही आहे, जंहिं करे मलाहनि जे सवें ख़ानदाननि जो रोज़गार दाव ते लॻी वियो आहे। मलाहनि ज़हरीले पाणी जे छोड़ खे रोकण जो पिणु मुतालबो कयो आहे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।